अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू लहू मिन क़ब्लि अन यअतियकुमुल अज़ाब सुम्मा ला तुनसरून। तमाम किस्म जो तारीफ़ों वॾाई वाखाण अल्लाह वहदहु ला शरीक लहू जे लाइ, जेको अणगणियल तादाद दुरूद ऐं सलाम हुजनि मुंहिंजे अव्हां जे महबूब इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पाकीज़ा मुक़द्दस मुतहर ऐं मुबारक ज़ाते गिरामी जे लाइ हम्दो सना खां बाद इन ॻाल्हि में को शक न आहे त अल्लाह ताला जी जेका बि मखलूक आहे उन मखलूक में सभ खां आला, सभ खां अफज़ल, सभ खां अज़ीम ऐं अहसन इंसान आहे। इंसान केतिरो बि ताक़तवर हुजे, पर इंसान खे किथे न किथे कॾहिं न कॾहिं कंहिं न कंहिं जॻह ते मदद जी, ताउन जी, कंहिं सां राब्ते जी ज़रूरत पवे थी। इंसान इस्लाम जो मुतालबो इहो आहे त जॾहिं बि मदद जी ज़रूरत पवे, जॾहिं बि कंहिं ताउन जी ज़रूरत पवे, जॾहिं बि कंहिं सां राब्ते जी ज़रूरत पवे त राब्तो क़ाइमु कर पंहिंजे रब सां, मदद घुर पंहिंजे रब खां, ताउन हासिल कर पंहिंजे रब खां, मोटी अच पंहिंजे रब ॾे। छो? इन जे लाइ ही आसमान अल्लाह तुंहिंजे लाइ ठाहियो आहे, ही ज़मीन अल्लाह तुंहिंजे लाइ ठाही आहे, ही वण टिण ॿूटा अल्लाह तुंहिंजे लाइ ठाहिया, ही जानवर, ही पखी, ही परिंदा अल्लाह तुंहिंजे लाइ ठाहिया आहिनि। अञा बस न, अल्लाह त उहो आहे अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फ़अदलक। अल्लाह त उहो आहे जंहिं तोखे पैदा कयो, फसव्वाक, अल्लाह तोखे बराबरि ठाहियो। अल्लाह तुंहिंजा पेर बराबरि ठाहिया, हथ ॿई बराबरि ठाहिया, अखियूं ॿई बराबरि ठाहियूं, कन ॿई बराबरि ठाहिया, चप ॿई बराबरि ठाहिया, ही कुल्हा ॿई बराबरि ठाहिया। फ़अदलक, अल्लाह तुंहिंजे अंदरि एतदाल बि रखियो, तुंहिंजे रत में एतदाल, तुंहिंजी दिलि जी धड़कन में एतदाल। जेकॾहिं इंसान जे रत जो दौरो वधी वञे, इंसान बीमार थी पए थो, घटिजी वञे, तॾहिं
इंसान बीमार, दिल जी धड़कन घटिजी वञे, तॾहिं बि इंसान बीमार, फ़अदलक, अल्लाह तुंहिंजे अंदर एतदाल बि रखियो। इन जे करे मोटी अच पंहिंजे रब ॾांहुं, घुर पंहिंजे रब खां। अल्लाह ताला कुरान मजीद जे अंदर छा थो फरमाए, वइदा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीबु दावत दाई इज़ा दआन फलयस्तजीबू ली। ए पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम, जॾहिं बि मुंहिंजा बाना तोखां सवाल कनि, तू उन्हनि खे ॿुधा तव्हांजो रब करीब आ, वेझो आ। उजीबु दावत दाई इज़ा दआन, अल्लाह ताला त फरमाए थो, जेको मूंखे सॾे थो आउं उन जी पुकार खे क़बूल कयां थो। फलयस्तजीबू ली, आउं तो उन जी पुकार के कबूल करण वारो आहियां। वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। तव्हांजो रब चए थो, उदऊनी, मूंखे सॾियो, मूंखे पुकारियो, मूंखां घुरो, अस्तजिब लकुम, आउं तव्हांजो दुआऊं कबूल कंदुसि। इन्नल लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती, जंहिं माण्हू अल्लाह जी इबादत खां मुंहुं मोड़ियो, तकब्बुर कयो, इनकार कयो, सयदखुलून जहन्नम दाखिरीन, अल्लाह ताला फरमाए तो उन शख्स के ज़लील ऐं ख्वार करे जहन्नम जे अंदर दाखिल कयो वेंदो। अल्लाह का मदद घुरण, दुआ घुरण इबादत आहे। दुआ भी हिकु इबादत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, अद्दुआ हुवल इबादत, दुआ आहे ई इबादत। तव्हां गौर कयो, निमाज में छा आहे? दुआ है। रुकू में वञूं था, दुआ पढ़ूं था, सुबहान रब्बियल अज़ीम। सजदे में वञूं था, दुआ पढ़ूं था, सुबहान रब्बियल आला। रुकू में उथूं था, रब्बना लकल हम्द। सजदे में उथूं था, अल्लाहुम्मा अग़फ़िरली। दुआऊं आहिनि। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त असांखे हर शइ जूं दुआऊं सेखारे विया। सुम्हण जूं दुआऊं, उथण जूं दुआऊं, घर में दाख़िल थियण जी दुआ, घर खां ॿाहिरि निकिरण जी दुआ, मस्जिद में अचण जी दुआ, मस्जिद खां ॿाहिरि निकिरण जी दुआ, बाज़ार में वञण जी दुआ, वॉशरूम में वञण जी दुआ, ॿाहिरि निकिरण जी दुआ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम यानी असांखे इहा तालीम ॾिनी त इंसानो, ए मुंहिंजा उम्मतियो, कटजो न, अलग न थियो, भजो न, परे न थियो। तॾहिं त अल्लाह सवाल कयो, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान, कहिड़ी शइ तुंहिंजे रब खां तोखे दूर कयो आहे? मा गर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान, कहिड़ी शइ तुंहिंजे रब खां तोखे धोखे में विधो आहे? मा गर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान, कहिड़ी शइ तोखे रब खां गाफ़िल करे छॾियो आहे? छाजे लाइ परे परे पियो भॼी? हिकु सवाल आहे। कुरान मजीद पढ़ो, अंबिया किराम जा वाक़िया अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे छा लाइ ॿुधाया? सभ खां पहिरियों इंसान आदम अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया में आयो, परेशान थी वियो, छा चवण लॻो? रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। ए असांजा पालनहार, असां पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कयो आहे, ख़ताकार असीं आहियूं। व इल्लम तग़फिर लना, ए अल्लाह, जेकॾहिं तो बख़्श न कयो, ए अल्लाह, जेकॾहिं तो माफ़ न कयो, व तरहमना, ऐं तो रहम न कयो, लनकूनन्न मिनल ख़ासिरीन, असीं त खसारे वारनि मां थी वेंदासूं। इब्राहिम अलैहिस्सलाम आया, अल्लाह जो घर काबतुल्लाह तामीर कनि था, नेकी जो कम आहे। पुट इस्माइल गॾा, लेकिन पोइ अल्लाह खां दुआ था घुरनि, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ए अल्लाह, असांजे हिन कम खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा, बेशक तूं ॿुधण वारो आहीं, तूं ॼाणण वारो आहीं। उन खां अॻिते अचो, याकूब अलैहिस्सलाम,
सूरह यूसुफ खोलियो, यूसुफ अलैहिस्सलाम के पंजा ॿाहिरि वठी विया, खूह में उछलाए आया, रोईंदा रोईंदा घर पहुता। बाबा यूसुफ के त बगड़ खाई वियो। हिकु ॾींहं जी जुदाई न, हिकु पल जी जुदाई न, हिकु महीने जी जुदाई न, हिकु साल जी जुदाई न, सालनि जा साल जुदा रहा। लेकिन याकूब अलैहिस्सलाम छा फरमायो, छा चयो, इन्नमा अश्कू बत्ती व उज़नी इलल्लाह। मुंहिंजो गम, मुंहिंजी तकलीफ़, उन जी शिकायत ऐं अल्लाह जे सुपुर्द कयां थो। गमन खे लाहिण वारो, तकलीफ़ुनि खे लाहिण वारो सिर्फ़ अल्लाह आहे। असांखे पैगाम ॾिनाई, ए इंसानो, ईंदियूं तकलीफ़ूं, ईंदियूं आज़माइशूं, ईंदियूं, तव्हांजा पंहिंजा बि तव्हां खां जुदा थींदा, कॾहिं कावड़जी बि वेंदा, कॾहिं छॾे बि वेंदा, कॾहिं यादि बि कोन कंदा। तकलीफ़ ईंदी, पर रब खे सॾिजो, रब सां जुड़ी वञिजो, रब खे न विसारजो। अॻिते अचो, अय्यूब अलैहिस्सलाम बीमार थी पिया। हिकु ॾींहुं न, हिकु हफ़्तो न, हिकु साल न, केतिराई साल बीमार रहिया, मायूस न थिया। अॼु असीं मायूस थी वेंदा आहियूं, चंद ॾींहंनि जी बीमारी ईंदी आहे, हिकु महीनो असां वटि जेकॾहिं केरु चाक न थिए, माण्हू आसरो लाहे वेंदा आहिनि। माण्हू चवंदा आहिनि हाणे हिन जूं आख़िरी ख़्वाहिशूं वञी पूरियूं कयो, बचणु मुश्किल आहे। डॉक्टर जवाब ॾेई छॾींदा आहिनि। लेकिन अय्यूब अलैहिस्सलाम इहो पैगाम ॾिनो, ए इंसानो, परेशान न थिजो, बीमारियूं ईंदियूं, तकलीफ़ूं ईंदियूं, पर सॾिजो पंहिंजे रब खे। अन्नी मस्सनी अज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। ए मुंहिंजा पालनहार, मूंखे जेका तकलीफ़ पहुती आहे, जेका बीमारी पहुती आहे, इन ते तूं रहम करण वारो आहीं। फस्तजबना लहू व कशफना मा बिही मिन ज़ुर। अल्लाह ताला फरमाए थो, असांजी उन जी दुआ खे क़बूल कयो, असां उन जी उन तकलीफ़ खे हटाए छॾियो। साॻी सूरत अल्लाह ताला बार बार नबियुनि जा वाक़िया, अंबिया सूरत, वज़न्नूनी मुग़ाज़िबन वज़न्नूनी इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़नादा फ़ी ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह ताला अॻिते फरमायो, पोइ मच्छी वारे खे यादि कयो, कंहिंखे, यूनुस अलैहिस्सलाम खे। घरां खां कावड़ जी निकितो आहे, मच्छी जे पेट में हलियो वियो। फ़नादा फ़ी ज़ुलुमात, उंधाइनि में पुकारण लॻो, सॾण लॻो, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक। अल्लाह का अलावा को बि इबादत जे लाइक़ कोन्हे, को बि माबूदे बरहक न आहे, इबादत सिर्फ़ अल्लाह जी कई वेंदी। अंत सुब्हानक, ए अल्लाह तूं पाक आहीं, इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, आऊं ख़ताकारनि मां आहियां। फस्तजबना लहू व नज्जयनाहु मिनल गम। अल्लाह ताला फरमाए तो उन जी असां दुआ कबूल कई, असां उनखे उन गम मां, उन तकलीफ़ मां नजात ॾिनी। व कज़ालिक नुंजिल मुमिनीन, असां मोमिननि खे ईअं ई निजात ॾींदा आहियूं। अॻिते हलो, व ज़करिया इज़ नादा रब्बहू रब्बी ला तदरनी फरदा व अंत खैरुल वारिसीन। अल्लाह ताला फरमाए तो पोइ ज़करिया पंहिंजे रब खे सॾियो। छा चवण लॻो ज़करिया, मूंखे औलाद ॾे, मूंखे अकेलो न छॾ। व अंत खैरुल वारिसीन, बेहतरीन वारिस आहीं तूं। फस्तजबना लहू व वहबना लहू यहया। अल्लाह ताला फरमाए तो उन जी दुआ खे बि असां क़बूल कयो ऐं उनखे यहया अलैहिस्सलातु वस्सलाम अता कयो। अंबिया किराम, अल्लाह जा प्यारा पैगंबर जेके बि दुनिया में आया, अलैहिमुस्सलातु वस्सलाम पैगाम ॾेई विया, इंसानो, दुनिया में जंहिं बि शइ जी ज़रूरत पवे न, पंहिंजे पालनहार खे सॼो, जुड़ी पओ रब सां, सॼो पंहिंजे रब खे न विसारियो, तव्हांजी ज़रूर मदद कंदो। असांजे आख़िरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसो। साहबी रसूल फरमाए तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम,
इज़ा हज़बहु अम्रुन फसल्ला, जॾहिं बि कंहिं मामले में तकलीफ़ ईंदी हुई, परेशानी ईंदी हुई, फसल्ला, नमाज़ पढ़ंदा हुआ, अल्लाह खे सॾींदा हुआ, अल्लाह जे वेझो थी वेंदा हुआ। गमनि ऐं ॾुखनि खे टाणण वारो केरु आहे? अल्लाह आहे। अम्मन युजीबुल मुज़्तर्रा इज़ा दअाहु व यक्शिफु सू। अल्लाह सवाल तो करे, केरु आहे जेको मजबूरनि जी मजबूरी खे ॿुधे, व यक्शिफु सू, उन तकलीफ़ खे हटाए। इलाहुम मअल्लाह, छा अल्लाह सां गॾु ॿियो को आहे? हरगिज़ न, अल्लाह अकेलो आहे। कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह अकेलो आहे, मददगार सिर्फ अल्लाह है। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ताइफ वारनि खे तबलीग करण जे लाइ पहुता, ताइफ वारनि तकलीफ़ूं ॾिनियूं। केतिरियूं तकलीफ़ूं? ज़बान सां, हथनि सां पत्थर हया विया। दोस्तो, ॿुधण ॿुधाइण आसान आहे, बयान करण आसान आहे, थोरो इनखे पंहिंजे जिस्म ते वठो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो रत वयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे जूतिन मुबारक में आयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा पैर मुबारक जूतिन सां चमड़ी पिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम का हिकु दफ़े आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा सवाल कयो, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि आयूं, सभ खां वॾी तकलीफ़ कहिड़ी आई? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ताइफ वारनि जेका तकलीफ़ ॾिनी न, सभ खां वॾी तकलीफ़ उहा आहे। बेहोश थी किरी पिया। जॾहिं होश में आया, मथे ॾिठूं, जुड़ जी ककरी बीठल आहे, छां कयो वेठी आहे। जिब्रील अलैहिस्सलाम आयल आहिनि, ॿ फ़रिश्ता गॾु आहिनि। जिब्रील चवनि था, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां इशारो कयो इन ताइफ वारनि खे इन्हनि ॿिन्ही जबलनि जे विच में पींहं ख़त्म करे छॾियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बददुआ न कई, पंहिंजे रब ॾांहुं मोटिया। अल्लाहुम्मा हदी क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून, ए अल्लाह मुंहिंजी हिन क़ौम खे हिदायत ॾे, हिननि खे ख़बर ई न आहे त हिननि जी बहितरी कहिड़ी शइ आहे। पोइ बि दुआऊं आहिनि, तकलीफ़ूं ईंदियूं, परेशानियूं ईंदियूं, आज़माइशूं ईंदियूं, पर रब खे कोन छॾिबो, रब खे सॾिबो, रब खे पुकारबो। रब लाज़मी मदद कंदो, ज़रूर मदद कंदो। मददगार आहे ई अल्लाह। तव्हां गौर कयो, असां मायूस थी वेंदा आहियूं, अल्लाह दुआ क़बूल कोन कंदो। तव्हां थोरो गौर कयो, जॾहिं असीं पंहिंजे माउ जे पेट में हुआसीं, अल्लाह असांजूं अखियूं ठाहियूं, असांजा कन ठाहिया, असांजा चप ठाहिया, असांजा पेर ठाहिया, असांजा हथ ठाहिया, असांजी दिलि ठाही, असांजो दिमाग़ ठाहियो। छा असां अल्लाह खां घुरियो? मां जे पेट में असां अल्लाह खां घुरियो त अल्लाह मुंहिंजो अखियूं बि सही ठाहिजां, मुंहिंजो नक बि सही ठाहिजां, मुंहिंजा चप बि सही ठाहिजां, मुंहिंजा कन बि सही ठाहिजां, मुंहिंजा हथ बि सही ठाहिजां, हथनि जूं अंगड़ियूं बि सही ठाहिजां। ए अल्लाह मूंखे सही सलामत पैदा कजां। केरु आहे जंहिं पंहिंजे माउ जे पेट में अल्लाह खां घुरियो हुजे? जेको रब बिना घुरण जे सभु कुझु ॾेई सघे थो, पोइ छा घुरण जे उहो रब नथो ॾेई सघे? बिल्कुलु ॾेई सघे थो। असीं बाग़ी आहियूं, असीं नाफ़रमान आहियूं, असीं पंहिंजे रब खां डिॼूं था, असीं पंहिंजे रब खां भॼूं था। असां अल्लाह जे घर में अचण जे लाइ तयार न आहियूं। बेवफ़ा त असीं आहियूं, अल्लाह त सॾे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, यंज़िलु रब्बुना तबारक व तआला इला समाई दुनिया कुल्ल लैला। अल्लाह तबारक व तआला हर रात आसमान दुनिया ते ईंदो आहे, हर रात सॾींदो आहे। आहे को दुआऊं घुरण वारो? ऐं हुन जूं दुआऊं क़बूल कयां। आहे को बीमारी खां शिफ़ा घुरण वारो ऐं हुन खे शिफ़ा ॾियां? अल्लाह त सॾे पियो,
नबी अलैहिस्सलातो सलाम फरमाइंदा हदीस कुदसिया अल्लाह ताला फरमाए तो जेको बानू मोडा एक हथ जे एक गिरांठ जे वेझो इंदो आ उन जे एक ठूंठ जे वेझो थींदो आहियां, एक बाह वेझो थींदो आ, ॿ बाहूं वेझो थींदो आहियां, बानू मोडे हली इंदो आ बाने दे डोड़ी इंदो आहियां। अचण जे लाइ केरु तैयार कोन्हे। अल्लाह खां घुरो, अल्लाह सां जुड़ी वञो, रातो ताल्लुक मजबूत अल्लाह सां हुजे। सुबह शाम जो दुआऊं पढ़ो। ऐं ख़बर आहे दुआउनि जे पढ़ण सां कहिड़ा फ़ाइदा थींदा आहिनि। नबी अलैहिस्सलातो सलाम फरमाइनि था जेको बानो पंहिंजे घरां खां निकिरे थो पंहिंजे कमकार जे लाइ, पंहिंजी ज़रूरत जे लाइ, ड्यूटी जे लाइ दुआ तो पढ़े, बिस्मिल्लाहि तवक्कलतु अलल्लाहि वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। दुआ पढ़े तो मता आवाज अचे थी हुदीता वकुफीता वबुकीता, ए बाना तोखे अल्लाह हिदायत बि ॾेई छॾी, ए बाना अल्लाह तुंहिंजे लाइ काफ़ी बि थी वियो, अल्लाह तोखां शैतान खे परे करे छॾियो। हिकु दुआ जा केतिरा फ़ाइदा आहिनि। नबी अलैहिस्सलातो सलाम फरमाइनि था जेको माण्हू मानी खाए तो, मानी खाई पंहिंजो पेट भरे तो, हालांकि हुन पंहिंजी ज़रूरत पूरी कई आहे, मानी खाई दुआ तो पढ़े अल्हम्दुलिल्लाह वरज़क़नी मिन गैरि औलिम मिन्नी वला कुव्वा, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वरज़क़नी मिन गैरि औलिम मिन्नी वला कुव्वा। जे माने या दुआ पढ़ी गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। नबी अलैहिस्सलातो सलाम फरमाइनि था अल्लाह तबारक व तआला उन माण्हू जा सभु गुनाह माफ़ करे छॾे थो। पेट सां पंहिंजो भरियो, ज़रूरत पंहिंजी पूरी कई, सिर्फ दुआ पढ़ी अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कसानी हाज़ा सौब, कपड़ा पाई करे, कपड़ा पाए दुआ घुरे तो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कसानी हाज़ा सौब मिन गैरि औलिम मिन्नी वला कुव्वा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। कपड़ा पाए दुआ पढ़े अल्लाह ताला उन माण्हू जा सभु गुनाह माफ़ करे छॾिया। फ़ाइदा त करे छॾियो आहे। रब खां दूर असीं आहियूं। अॼु इहो ई पैगाम आहे त अल्लाह सां जुड़ी वञो, अल्लाह खे न छॾियो। पैगंबर जेके बि आया छा सेखारे विया, अल्लाह सां जुड़ी वञो। पैगंबर जा साथी सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन पैगाम ॾेई विया अल्लाह सां जुड़ी वञो। हाफिज़ इब्न हजर रहमहुल्लाह पंहिंजे किताब अल इसाबा जे अंदर सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी ज़िंदगी ते किताब लिखियलु आहे। नबी अलैहिस्सलातो सलाम जी सहाबिया उम्मे ऐमन रज़ियल्लाहु तआला अन्हा, हाफिज़ इब्न हजर रहमहुल्लाह लिखंदा नबी अलैहिस्सलातो सलाम फरमाइंदा उम्मी बादा उम्मी, मुंहिंजी माउ खां पोइ मुंहिंजी माउ जो रुतबो रखंदड़ इहा उम्मे ऐमन रज़ियल्लाहु तआला अन्हा आहे। उम्मे ऐमन रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाइनि थियूं रोज़े जी हालत में आहियां, सफ़र ते रवानी आहियां, रस्ते में पानी ख़त्म थी वियो, जॾहिं पानी जी ज़रूरत पई चप ख़ुश्क थी विया, गलो ख़ुश्क थी वियो, परेशान थी वियुसि, महसूस थियो हाणे मुंहिंजी वफ़ात जो टाइम क़रीब आहे। चवे थी मूं अल्लाह खां दुआ घुरी, अल्लाह ताला आसमान मां पानी जो हिकु बर्तन नाज़िल कयो, उन माण्हू पेट भरे पीतो। अॻिते फरमाए थी मा असाबनी बाद ज़ालिका इत्शुन, उन खां पोइ मूंखे उञ न लॻी एसी ताईं जो आउं पंहिंजी मंज़िल ते पहुतुसि। अल्लाह कीअं थो मदद करे। ॿी सहाबिया ज़िन्नीरा रज़ियल्लाहु तआला अन्हा, साॻियो किताब अल इसाबा फी तमीज़ सहाबा,
हाफिज़ इब्न हजर रहमहुल्लाह लिखन था इन औरत के मुशरिकीन मक्का एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, अखियुनि जी नज़र ख़त्म थी वई, नाबीना थी वई। मुशरिकीन मक्का ताना हणण लगा, छा चवण लगा, तोखे लात मनात उज़्ज़ा जी पिट लगी आ, तॾहिं तुंहिंजी नज़र हली वई। चवे थी मूं अल्लाह खां दुआ घुरी, अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल कई, अल्लाह मूंखे नज़र मोटाए ॾिनी। दोस्तो पैगाम इहो मिलियो, जॾहिं बि परेशानी अचे, गम अचे, दुख अचे, अल्लाह खां दुआऊं घुरो। औलाद जे लाइ परेशानियां, अल्लाह खां दुआऊं घुरो। रिज़्क़ जे लाइ परेशानियां, अल्लाह खां दुआऊं घुरो। बीमारियुनि में जकड़ी लायो, अल्लाह खां शिफ़ा जूं दुआऊं घुरो। जेकॾहिं तव्हांजे मथां ज़ुल्म थी रहियो आहे, अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मदद कंदो। जेकॾहिं तव्हांखे इहो ख़तरो आहे, असां वटि माल आहे, चोरी थी वेंदो, अल्लाह खां हिफ़ाज़त जूं दुआऊं पढ़ी करे सुम्हो। आख़िर में हिकु ॻाल्हि खे बयान करे हलां। चंद माण्हू चवंदा आहिनि साईं असीं त गुनाहगार आहियूं, असीं त ख़ताकार आहियूं, असीं त बुराइनि में पूरियल आहियूं, असांजूं दुआऊं अल्लाह कीअं क़बूल कंदो? अल्लाह त नेकनि जूं थो ॿुधे। नबी त नेक हुया, नबियुनि जा साथी नेक हुया, अल्लाह जा वली नेक हुया, अल्लाह उन्हनि जूं ॿुधंदो हो, असांजूं अल्लाह कीअं ॿुधंदो? असीं त गुनाहगार आहियूं, असीं त ख़ताकार आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो, इहा सोच ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। तव्हांखे हिकु ॻाल्हि यादि हूंदी, मशहूर वाक़ियो आहे। हिकु शख़्स जंहिं 99 क़त्ल कया, हिकु शख़्स वटि आयो, चयईं छा अल्लाह मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ कंदो? चयईं न, उनखे बि मारे छॾियईं, 100 पूरा कयईं, क़त्लनि जी सेंचुरी मुकमल आहे। वरी ॿिए माण्हू वटि आयो, छा मुंहिंजा अल्लाह गुनाह माफ़ कंदो? मूं 100 क़त्ल कया आहिनि। गुनाहगार आहे, नेक न आहे, अल्लाह जो वली न आहे, अल्लाह जो प्यारो न आहे, गुनाहगार आहे। हुन अल्लाह जे बहाने हुनखे चयो, अल्लाह छो न माफ़ कंदो? हिन ॻोठ खे छॾ, हिन बस्ती खे छॾ, फिलाणी बस्ती, फिलाणे ॻोठ में वञ, उन ॻोठ में अल्लाह जा नेक माण्हू रहनि था, उते वञी अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश घुर, अल्लाह ज़रूर माफ़ कंदो। हमरा वञे पियो, रस्ते में वफ़ात थी वई। जन्नत जा फरिश्ता आया, जहन्नम जा फरिश्ता आया। जन्नती फरिश्ता चवण लगा, असीं हिन जो रूह खणी वेंदासूं। जहन्नमी फरिश्ता चवण लगा, असीं हिन जो रूह खणी वेंदासूं। पाण में मुनाज़रो हले पियो। टियों फरिश्तो आयो, छा चवण लॻो? मुनाज़रो न कयो, फ़ैसिलो सोलो आहे। ज़मीन खे मापियो, जेकॾहिं नेकनि जी बस्ती जे ॻोठ जे वेझो आहे, जन्नत जा फरिश्ता आहिनि जो रूह खणी वञनि। जेकॾहिं जंहिं ॻोठ मां अचे पियो गुनाहनि वारे ॻोठ जे क़रीब आहे, त जहन्नमी फरिश्ता उन जो रूह खणी वञनि। जॾहिं ज़मीन खे मापियो वियो, हदीस में अचे तो, नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा, जंहिं ॻोठ ॾांहुं, जंहिं बस्ती ॾांहुं वञी रहियो हो, अल्लाह तबारक व तआला उन ज़मीन खे सुकड़ाए छॾियो, सोड़ो करे छॾियो, उन ॻोठ जे वेझो थी वियो, ऐं अल्लाह तआला जे जन्नत जा फरिश्ता उन जो रूह न थियो। कुल या इबादी अल्लज़ीना अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू चओ मुंहिंजे बाननि खे, या इबादी, ए मुंहिंजा बानो, अस्रफू अला अनफुसिहिम, जिन पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कयो आहे, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो, ना उम्मीद न थियो। अल्लाह सभु गुनाह माफ़ करे छॾींदो। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, व अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू लहू मिन क़ब्लि अन यातियकुमुल अज़ाब सुम्मा ला तुनसरून। मोटी अचो, मोटी अचो, मोटी अचो पंहिंजे रब ॾांहुं, फरमान बरदार थी वञो पंहिंजे रब चा। इन खां पहिरीं तव्हांजे मथां अल्लाह अज़ाब मोकिले, सुम्मा ला तुनसरून, पोइ तव्हांजी का बि मदद न कई वेंदी। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असां सभिनी मुस्लमाननि खे इहा तौफ़ीक़ ॾे त असीं हर वक़्तु अल्लाह सां जुड़ियल हुजूं, अल्लाह खां घुरूं, परेशानी में अल्लाह खे यादि कयूं,
अल्लाह तबारक व तआला असां सभिनी मुसलमाननि खे दीन इस्लाम खे सही माना में सम्झण ऐं इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।